केमिस्ट्री क्लास 9 बाब चौथों कीमियाई बॉन्डिंग सबक 11 हिस्सो ॿियो प्रॉपर्टीज़ ऑफ पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स। आवां आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजील चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि प्रॉपर्टीज़ ऑफ पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स। असां हिन ई चैप्टर जे अॻियनि लेक्चरनि में पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स जे बारे में पढ़ी आया आहियूं। उन्हनि जी सादी जेका डिस्टिंक्शन आहे, जेको सादो फ़र्क़ु आहे, उहो इहो हूंदो आहे त नॉन पोलर जेको मुरकिब आहे उन्हनि जे विच में शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वली शेयर्ड हूंदो आहे, न हिन पासे ॾे हूंदो आहे न हुन पासे ॾे हूंदो आहे। इन में पहिरीं ॻाल्हि हीअ ॾिसणी हूंदी आहे त जेकॾहिं मालिक्यूल होमो एटामिक आहे, जीअं ॾिसो हे होमो एटामिक आहे, ॿई साॻाई एटम आहिनि, पाण में मिलियल आहिनि, त इनखे त अखियूं बूटे चई सघिजे थो त इहो नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड आहे। ऐं जेकॾहिं वरी हेट्रो एटामिक आहे त पोइ ॾिसणो पवंदो उन्हनि जी इलेक्ट्रोनेगेटिविटीअ खे। जेकॾहिं हिन एटम जी इलेक्ट्रोनेगेटिविटी हिन खां वधीक आहे त हे थी वेंदो स्लाइटली नेगेटिव, ही थी वेंदो स्लाइटली पॉज़िटिव। हिन खे चवंदासीं पोलर कंपाउंड आहे, हिन खे चवंदासीं नॉन पोलर कंपाउंड आहे। ॿियो वरी असां जेके वधीक एटमनि जा ठहियल मुरकिब हुया उन्हनि खे असां इहो पढ़ियो हुयोसीं त मालिक्यूल जे चौधारी जेका नेगेटिव चार्ज आहे, इलेक्ट्रॉन आहिनि, छा उहे चइनी पासे साॻे ई हिसाब सां विरहायल आहिनि या हिकिड़े पासे इलेक्ट्रॉन मौजूदु आहिनि त ॿिए पासे ॾे कोन्हनि के। जीअं पाणी जे केस में ॾिसो, हिन पासे ॾांहुं लोन पेयर ऑफ ऑक्सीजन जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, हेॾां वरी जेको आहे सो इलेक्ट्रॉन वारी चार्ज कोन्हे का, हेॾां हाइड्रोजन एटम बीठो आहे। त अहिड़े मालिक्यूल खे असां चऊं पिया पोलर, छो त हेॾां वारो पासो नेगेटिव पोल थी वेंदो, हेॾां वारो थी वेंदो पॉज़िटिव पोल। पर जेकॾहिं वरी चार्ज जेका आहे इलेक्ट्रॉन जी इक्वली शेयर्ड आहे, हाणे हे चारई पासा हाइड्रोजन आहे, हिन जो ॾिसो त काथे बि को इलेक्ट्रॉन ख़ाली जोड़ो कोन्हे को जेको पयल हुजे, जंहिंजे करे उते नेगेटिव पोल थिए, ॿिए पासे पॉज़िटिव पोल थिए। जॾहिं चार्जिस शेयर्ड इक्वली हुजनि त उनखे चइबो आहे नॉन पोलर मॉलिक्यूल। हाणे हे मीथेन जो मॉलिक्यूल आहे, नॉन पोलर आहे। अमोनिया जो मिसाल ऐं हेॾां बोरान ट्राइफ्लोराइड जो मिसाल गॾु था खणूं। अमोनिया में बि विच ते नाइट्रोजन आहे, हीअ वारो नाइट्रोजन जो एटम आहे, ही टे हाइड्रोजन जा एटम आहिनि, विच ते हेॾां बोरान आहे, ही जेके टे आहिनि उहे फ्लोरीन जा हिन में एटम आहिनि। हाणे ॾिसो त ही वारो जेको आहे सो अमोनिया जो पोलर आहे, पर बोरान ट्राइफ्लोराइड जो जेको आहे सो उहो वरी नॉन पोलर आहे। छाजे लाइ? त नाइट्रोजन वटि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, उनजे करे उहो हिकिड़ो पासो वठी बीहंदो आहे ऐं पॉज़िटिव वारा जेके चार्जिस आहिनि ॿिए पासे ॾे बीहंदा आहिनि। त ही वारो पासो थी वेंदो पॉज़िटिव, ही वारो पासो थी वेंदो स्लाइटली नेगेटिव, त इहो थी वेंदो पोलर अमोनिया। बोरान ट्राइफ्लोराइड में छा आहे त लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन कोन्हे को, हे ॾिसो अकेली आहे, हिन वटि टे इलेक्ट्रॉन हुया, जेको हिकिड़ो ॾिने फ्लोरीन खे, ॿियो ॾिने हिन फ्लोरीन खे, टियों ॾिने हिन फ्लोरीन खे। हाणे हिते छा थींदो त ही टई इक्वली जेको आहे सो इन बोरान जा इलेक्ट्रॉन जेके आहिनि पंहिंजनि पंहिंजनि पासनि ॾे छिकियूं बीठा हूंदा, पर इन मॉलिक्यूल ते का बि चार्ज कोन ईंदी, छो त हिन वटि को बि लोन पेयर कोन्हे को। हिन जी जेका चार्ज डिस्ट्रीब्यूशन आहे उहा ॾिसूं था त टई पासा इक्वल आहे, तंहिंजे करे हे बोरान ट्राइफ्लोराइड नॉन पोलर थींदो। अॼोके असां लेक्चर में पोलर ऐं नॉन पोलर मॉलिक्यूल्स जे थोरे इन इंट्रोडक्शन खां पोइ पढ़ंदासीं पाण प्रॉपर्टीज़ ऑफ पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स। प्रॉपर्टीज़ ऑफ पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स। नंबर पहिरियों, नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड्स आर जनरली इनसॉल्युबल इन वाटर। जेकी बि नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड्स हूंदा आहिनि उहे पाणीअ में आमतौर ते अणॻरंदड़ आहिनि, न आहिनि ॻरंदा। वाइल पोलर कोवेलेंट कंपाउंड्स आर सॉल्युबल इन वाटर। पर जेके पोलर कोवेलेंट कंपाउंड हूंदा आहिनि उहे पाणीअ में ॻरी वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लूणु आहे, पाणीअ में ॻरी वेंदो, उहो आयोनिक आहे। पर पोलर कोवेलेंट कंपाउंड जे करे असां खणूं, मिसाल जे तौर ते खंडु पाणीअ में ॻरी थी वञे, ऐं मिसाल जे तौर ते ग्लूकोज़ पाणीअ में ॻरी थो वञे, पर तव्हांजे हथनि ते लॻल जेको पंहिंजो रंग आहे, ऑयल पेंट आहे, उहा पाणीअ में कोन ॻरंदी, छो त उहा ऑयल पेंट जेका आहे उहा नॉन पोलर आहे।
वरी तव्हां जेकॾहिं इन पाणीअ में ॻारे ॾिसो आयल त उहो बि हिन में कोन ॻरंदो, छो त उहो नॉन पोलर आहे आयल। वरी ॻारे ॾिसो पाणीअ में मेण त उहा बि न ॻरंदी, छो त मेण नॉन पोलर आहे, पाणी पोलर आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी पवंदी, जेका तव्हांखे केमिस्ट्रीअ में मदद ॾींदी सॉल्युबिलिटी जे लिहाज़ खां, लाइक डिज़ॉल्व्स लाइक। जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी। पोलर मॉलिक्यूल्स डिज़ॉल्व इन पोलर सॉल्वेंट्स। जेके बि पोलर मॉलिक्यूल आहिनि उहे हिननि में पोलर सॉल्वेंट्स में ॻरंदा। पोलर सॉल्वेंट कहिड़ा आहिनि? वाटर आहे, मिथनॉल आहे, इथनॉल आहे, एसीटोन, एसिटिक एसिड, अमोनिया, एसीटोनाइट्राइट। इहे पोलर सॉल्वेंट्स आहिनि, इन्हनि में पोलर मॉलिक्यूल ॻरंदा। ऐं वरी नॉन पोलर मॉलिक्यूल नॉन पोलर सॉल्वेंट्स में ई ॻरंदा। नॉन पोलर सॉल्वेंट्स आहिनि पेंटेन, हेक्सेन, साइक्लोहेक्सेन, बेंजीन, टॉल्यूइन, क्लोरोफॉर्म, डाई इथाइल ईथर। ही सॉल्वेंट आहिनि, इन्हनि में नॉन पोलर मॉलिक्यूल ॻरंदा, छो त इहे सॉल्वेंट बि नॉन पोलर आहिनि। ॿी ख़ासियत आहे त नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड्स आर सॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्वेंट लाइक पेट्रोल, बेंजीन, ETC। जेके नॉन पोलर कोवेलेंट मुरक्किब हूंदा उहे छा में ॻरंदा? नॉन पोलर सॉल्वेंट में, जीअं पेट्रोल या बेंजीन वग़ैरह। मिसाल जे तौर ते तव्हांखे ऑयल पेंट लॻी वई, हाणे इहा तव्हांजी पाणीअ में न ॻरंदी, तव्हांजे हथनि तां पाणी इनखे न लाहे सघंदो। पर इहो केरोसिन ऑयल हुजे, पेट्रोल हुजे, उहो इनखे लाहे सघे थो, छो त हीउ बि नॉन पोलर आहे। पेट्रोल या केरोसिन ऑयल गासलेट बि नॉन पोलर आहे, त उहो इनखे ॻारे वेंदो। वाइल पोलर कोवेलेंट कंपाउंड्स इनसॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्वेंट्स, i.e. वाटर। पर हे जेको नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड आहे इहो वरी पाणीअ में पोलर सॉल्वेंट आहे, उन में इहो न ॻरंदो। नंबर 3 ख़ासियत आहे non-polar covalent compounds do not conduct electricity in the solid molten or aqueous solution। non-polar covalent मुरक्किब पाणी में मिलियल हुजनि या पाण रिझियल हुजनि या उहे सख़्तु हालत में हुजनि, उन्हनि मां बिजली क्रॉस न कंदी। पर पोलर कोवेलेंट कंपाउंड जेके आहिनि उहे पाणीअ में ॻरण जे करे आयन ठाहींदा आहिनि, तॾहिं उन्हनि मां बिजली कंडक्ट करे सघंदी आहे। मिसाल जे तौर ते हाणे ॾिसो त हिन में असां हिकिड़ो नॉन पोलर सॉल्वेंट विधो आहे। मिसाल जे तौर ते पेंटेन आहे या हेक्सेन आहे या साइक्लोहेक्सेन आहे। उन मां जेॾी महिल जो असां बिजली खे हितां कंडक्ट करायूं था, बिजलीअ खे जॾहिं असां उनजी इलेक्ट्रोलाइसिस करायूं था त उहा नथी थिए। बिजलीअ जो करंट हितां क्रॉस करे हेॾे नथो वञे जो बल्ब ॿरे। इन जे करे चवंदा त इहे जेके नॉन पोलर आहिनि उहे नॉन इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि। पर ॿिए पासे ना जेके पोलर सॉल्वेंट्स आहिनि, जीअं पाणी आहे या मिथनॉल, इथनॉल आहे, उतां ॾिसो त ही करंट जेको आहे आयन्स ठहण जे करे करंट पास करे थो ऐं बल्ब ॿरी पवे थो। त जेके पोलर मुरक्किब आहिनि असां उन्हनि खे सॾींदा आहियूं इलेक्ट्रोलाइट्स, छो त उन्हनि मां बिजली गुज़री वञे थी। नंबर 4 पोलर कोवेलेंट कंपाउंड्स जा कुझु मिसाल आहिनि सल्फ्यूरिक एसिड, H2SO4। ॾिसो हुन में त जेको ऑक्सीजन आहे उहो स्लाइटली नेगेटिव आहे हर पासे, ऐं हाइड्रोजन ऐं सल्फर जेको आहे उहो स्लाइटली पॉजिटिव आहे। ॿियो असांजो पाणीअ जो मॉलिक्यूल आहे H2O, जंहिंमें हाइड्रोजन स्लाइटली पॉजिटिव आहे ऐं जेको ऑक्सीजन आहे उहो स्लाइटली नेगेटिव आहे। हाइड्रोक्लोरिक एसिड ही बि पोलर कोवेलेंट कंपाउंड जो मिसाल आहे। इन खां वधीक हाइड्रोजन फ्लोराइड, हाइड्रोजन ब्रोमाइड ऐं हाइड्रोजन आयोडाइड वग़ैरह वग़ैरह। कुझु नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड, कार्बन स्लाइटली पॉजिटिव आहे, ऑक्सीजन स्लाइटली नेगेटिव आहे, पर ॿिन्ही पासनि ॾे साॻियो ई ऑक्सीजन आहे, त उन्हनि जो जेको डायपोल मूवमेंट थींदो उहो थींदो 0, त ही नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड सॾिबो आहे। मीथेन जी बि इहा सूरत हाल आहे, चइनी पासनि सां साॻा ई उनखे एटम आहिनि हाइड्रोजन जा, को बि लोन पेयर कोन्हेसि को, उनजे करे इहो बि नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड सॾिबो। हाइड्रोकार्बन्स जेके आहिनि उहे तक़रीबन नॉन पोलर कोवेलेंट कंपाउंड हूंदा आहिनि। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।